हींअर असीं भाउ इनायत वारे धिके ते मौजूदु हुयूं ऐं अलहमदुल्ला साईं इब्राहिम शाह जी हाज़िरी भरी आहे। इंशाअल्लाह सुभाणे जश्न जेको आहे फौरन जुमे जी निमाज़ खां पोइ हुते जेको आहे जश्न मल्हाईंदासीं ऐं इंशाअल्लाह धूमधाम सां उमेद आहे त उनमें असांजा माण्हू शिरकत कंदा ऐं अली साईं सां इज़हार मोहबत जो इज़हार कंदा ऐं विलायत अली हर घर घर पहुचाईंदासीं। ऐं असां इन ॾींहं ते वचन था करियूं त असां ते जेके ज़ुल्म ऐं सितम जेके थियनि था अली साईं जे मुरीद शहर जे नतीजे जे हवाले सां इंशाअल्लाह ताला असां ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु कॾहिं न झुकंदासीं ऐं पंहिंजो माॾो अटकाईंदासीं ऐं इन जहाद सां जारी रहंदो जेसिताईं ज़ालिमनि जो ख़ात्मो नथो थिए। इंसानियत के जश्न मौलूद काबा मौला इमाम अली अलैहिस्सलाम मुबारक भी हुजे, दावत भी हुजे तव्हां सभिनी खे। सुभाणे बाद नमाज जुम्मा जिते मौला अली जे जश्न जो आलम दीन खिताब कंदा ऐं जेको प्रोग्राम हूंदो इंशाअल्लाह ताला केक कटे नियाज़ नगर जेको हूंदो कंदासीं गॾिजी। ऐं हींअर वेठा आहियूं मच कचहरी कयो, हैदर हैदर कयो। हीउ सियारे जो मौसम आहे, मच भले मरे मच मरे पर दुश्मन हरू भरू न सड़े। मच पे मरे काठी भी सड़े, दुश्मन न सड़े। नाराए मोहम्मद इकबाल मला निसार भट्टी बाज़ाई जिसकानी तव्हांजो खादम फ़कीर इनायत अली कुंभार, तव्हांजो खादम फ़कीर इनायत अली कुंभार, मोहम्मद इकबाल, निसार अहमद। यही असांजो पिरी प्यारो वेठो वेठो आहे जानी भा। मथे कंद कर प्यारा, मथे कंद कर मुंहिंजा राणा वालो वकील अथई राज तरक़ी से इहो अथई। हिन महफ़ल जो राणू, इहो महफ़ल जो राणू तव्हां ॾिठो वालो फ़कीर, इहो बि असांजो प्यारो अथई। सॼी संगत के सभिनी जे तरफ़ां, संगत जे तरफ़ां या अली मदद। मौला अली मदद।